दोस्तों साथियों असां हिन महिल मौजूदु आहियूं ॻोठ चाकर चांडे में ऐं हे असांजो दोस्त आहे नौजवान चंडियो वधीक जेको आहे सो आगाही असांखे साईं अब्दुलक गॾु असां सां उहो ॾींदो। पर हिन गुलाम रसूल चंडियो असां सां गॾु आहे जेको हिकु मज़दूर माण्हू आहे ॿचड़ेवाल आहे ऐं पर हिनखे अखि में को मसइलो थियो ऐं जंहिंजे करे हीउ पंहिंजी अखि कढायो आहे। हाणे हीउ मज़दूरी खां बि लाचार आहे, मज़दूरी बि नथो करे सघे ऐं असां हिते मौजूदु आहियूं। ॿचड़ेवाल आहे, ग़रीब मिसकीन आहे, ॿियो को हिन जो वाही आहे कोन, मज़दूरी कंदो पंहिंजे ॿचनि जो पेट पालींदो। हिन वक़्तु जेको आहे बीमार आहे ऐं सभिनी वस वारनि खे अपील था कयूं त ख़ुदा हिन जी मदद कयो। ऐं हीउ हिन महिल दोस्त फाकाकशी में आहे, हिन महिल मज़दूरी बि नथो करे सघे ऐं ॻोठ वारनि चङनि मुड़ुसनि जेके हिन चयो आहे जिथे जिथे हिन जी पहुच आहे उन्हनि खे अर्ज़ु रखियो आहे त मुंहिंजी का वाहप कयो ऐं मूंखे का सहायता कयो जीअं मुंहिंजो को रोज़गार बि थी सघे, को नंढो रोज़गार खोले ॾियो या वरी अहिड़ो को मर्द मुजाहिद हुजे जेको हिन जी अखि जीअं डोनेट थींदी आहे। वधीक इन बारे में सर अब्दुलक सर कहिड़े तरीक़े सां डोनेट कंदा आहिनि या उहे तरीक़ेकार छा आहिनि जीअं को अहिड़ो दोस्त असांजो ॿाहिरि मुल्क मां ईंदियूं आहिनि अखियूं, पोइ श्रीलंका मां किथां बि पोइ डोनेट जे लाइ ईंदियूं आहिनि, पोइ हिते जेको आहे पाकिस्तान में लॻायूं वञनि थियूं। अहिड़े तरीक़े सां असां कंहिं अलाह जे बानी सखी खे अपील था कयूं त हिन जो अखि जो जेको आहे सो इलाजु करायो वञे ऐं हिन खां बि पुछूं था तफ़सील चवणु आहे त मां ॻाल्हायां थो त मुंहिंजे निड़ में या दिमाग़ में सूर पए थो, हिन जो को मसइलो आहे अखियुनि जी बीमारी आहे जेका उन सां हुनजो वास्तो जेको आहे डायरेक्ट दिमाग़ सां बि आहे ऐं सभिनी खे वस वारनि खे अपील था कयूं त ख़ुदा हिन जी मदद कयो। तव्हांजो मेड़ आई अब्दुल खोखर ऐं मीर रियाज़ मेड़ आई।